कंधाकोट खां रिपोर्ट कर रहा है गुलाम सरवर शेख। कंधाकोट एसएसपी ऑफिस के मेन गेट आडो गोठ गुल मोहम्मद गोलो के रहवासिन गोला बिरादरी के मर्द औरतुन ऐं मासूम ॿारनि कलाम पाक मथे ते खणी 3 महीना अॻु ॿिनि न्याणियुनि जे मुबैना अगवा ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन सिलसिले में ॻोठाणनि दीदार अली गोलो, मुसम्मात नजमा खातून गोलो, शबाना गोलो, रशीद गोलो, बरकत अली, सुखन अली गोलो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बख्शापुर थाणे जे हद मां 3 महीना अॻु जवाबदार फहमीद गोलो, इस्माइल अली अकबर, फरीद गोलो, अताउल्ला गोलो, मस्त अली, लाशारी गोलो, प्यार अली गोलो ऐं ॿियनि असांजे घरनि में दाख़िल थी हथियारनि जी सूरत ते 2 न्याणियुनि अफिया नाज़ धीउ दीदार गोलो ऐं 13 सालनि जी मासूम शहला ख़ातून धीउ रशीद गोलो खे ज़ोरी अगवा करे खणी विया। जंहिं बाद बख्शापुर थाणे ते असां जवाबदारनि ख़िलाफ़ केस बि दर्ज करायो, जंहिं मां हिकु जवाबदार बि गिरफ़्तार थियो, पर पुलिस चंद ॾोकड़नि एवज़ जवाबदार खे छॾे ॾिनो। जॾहिं त अहिड़ी दांह असां पंहिंजे सरदार समेत इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन खे बि ॾिनी, पर जवाबदार कंहिंजे बि चए में नथा अचनि। हाणे जवाबदार न्याणियुनि जी आज़ादी लाइ 20 खां 25 लख रुपया घुरनि था, जॾहिं त जवाबदारनि जे पुश्त पनाही खान मोहम्मद अली बख्श गोलो करे रहिया आहिनि, जेकी झेड़े खे वधीक हथी ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त असीं मिसकीन आहियूं, असांजी दांह केर बि नथो वरनाए, जंहिं करे असीं मजबूर थी कलाम पाक खणी मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत ततल उस में एहतजाज करे रहिया आहियूं। ऐं असीं एसएसपी कश्मीर बशीर अहमद बिरोही, आईजी सिंध समेत आला अख़्तियारनि खे अपील था करियूं त जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी न्याणियूं वापसि कराए ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में मरण घड़ीअ ताईं एसएसपी ऑफिस आॾो धरणो हंयो वेंदो।